अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कयूं पिया जेकबाबाद मां जिते टालाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ बकापुल वटि मारिजी वियलनि में पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ग़ुलाम कादिर टालाणी समेत 3 ॼणा शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर जेकबाबाद मां असां शेयर कयूं पिया टालाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया आहिनि। ॻोठ बकापुल वटि मारिजी वियलनि में पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ग़ुलाम कादिर टालाणी समेत 3 ॼणा शामिल आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे असां शेयर कयूं पिया जेकबाबाद में टालाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। ॿिनि भाइरनि समेत 3 ॼणा मारिजी विया। ॻोठ बकापुल वटि मारिजी वियलनि में पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा ऐं ग़ुलाम कादिर टालाणी समेत 3 ॼणा शामिल आहिनि। जेकबाबाद में टालाणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं जेकबाबाद मां आवाज़ जी रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल जी वाक़ियो जेकाबाद जे सदर थाणे जी हद बकापुल वटि पेश आयो आहे। हथियारबंदनि जेको आहे त हमलो करे ॾिने, जंहिंजे नतीजे में जेको आहे छिती फायरिंग कई। फायरिंग में गोलियूं लॻण सबबु पुलिस एहलकार ग़ुलाम मुस्तफ़ा टालाणी ऐं उनजो भाउ ग़ुलाम कादिर टालाणी मारिजी विया आहिनि। उन समेत जेको आहे अमाला टालाणी बि मारिजी वियो आहे। 3 ॼणा मारिजी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी आहिनि, जिन्हनि खे जेको आहे त सिविल अस्पताल आंदो वियो आहे, जिन्हनि जी हालत बि गणती जोगी ॿुधाई वञे पई। वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। पुलिस मूजिबि अमानुल्ला टालाणी जेको आहे त बलूचिस्तान थाणे जे हद में 3 साल अॻु में जेको आहे त क़तल करे आयो ऐं हिते जेको आहे पनाह वरिती पंहिंजे माइटनि वटि, जंहिं ते जेको आहे हुननि अॼु पलांद में जेको हमलो कयो आहे। 3 ॼणा मारे करे 2 ॼणा ज़ख़्मी कया आहिनि। असां पंहिंजे नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त हीउ वाक़ियो जेको आहे पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। फायरिंग खां पोइ जेको हथियारबंद फरार थी विया आहिनि। का बि गिरफ़्तारी अमल में न आई आहे, न ई जेको आहे केस दाख़िल थियो आहे। हिन वक़्तु जेका लाश वाक़िए वारी हंध ते पहुतल पयल आहिनि, जिते जेको आहे पुलिस लाश खणाए सिविल अस्पताल अची रही आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी नवाज़ सोलंकी अपडेट करण लाइ।